अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुंहिंजो नालो गुलाम मोहम्मद आहे। अॼु जीअं ई मैट्रिक जे सालियानी इम्तिहान जो आख़िरी पेपर पूरो थियो ऐं शागिर्द इम्तिहान हाल मां ॿाहिरि निकिता त राजू पंहिंजे ई हम क्लास आमिर खां पुछियो, ॾे ख़बर पेपर कीअं थिया? आमिर टहिक ॾींदे जवाबु ॾिनो, व्हाट्सअप कापी ज़िंदाबाद। राजू ॻाल्हि खे सम्झी वियो, चई यार तूं कापी करण जहिड़ो कुदो कमु न कर त बहितर आहे। आमिर जवाब में चयो, 9वीं क्लास में मूं धड़ाधड़ कापी कई हुई ऐं तूं महिनत पोइ मार्कूं त ॿिन्ही जो साॻियूं ए ग्रेड जूं ई आयूं हुयूं न। राजू हिकु लम्हे लाइ अचरज में ज़रूरु पइजी वियो, पर मुस्कुराईंदे जवाब में चईसि, यार आमिर कापी करणु हिकु ख़राबु आदत आहे, जंहिं सां तोखे मार्कूं त बराबरि मिली थी वञनि, पर तोखे कंहिं बि मुक़ाबले वारे इम्तिहान में कामयाबु न थी सघंदी। आमिर खिलंदे चयो, भोंक हिते वरी बाबा जी सिफारिश ऐं ॾोकड़ हलंदा। राजू धीरज सां चयुसि, यार जिते किथे कापी रिश्वत ऐं सिफारिश न हलंदी आहे। आमिर गुरूर विचां टोक कंदे चयो, चङो अॻिते ॾिसजांइ त छा थो थिए, तूं ग़रीब आहे न, उन करे तुंहिंजी सोच बि ग़रीब आहे। कुझु सालनि खां पोइ सरकारी नौकिरियुनि जो इश्तिहार आयो त राजू ऐं उन जा ॿिया दोस्त नौकिरीअ लाइ फारम भरे महिनत में जुंबी विया, पर आमिर रिश्वत ऐं सिफारिश ते भड़ी वेठो रहियो। आख़िर इम्तिहान थियो, रिज़ल्ट आई। राजू ऐं उन जे ॿिनि दोस्तनि खे त महिनत जो फल मिली वियो, पर खेनि सुठी नौकिरी मिली वई, पर आमिर हथ मैटींदे रहिजी वियो।